अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में वाक़े भलीकार माहिया फराशा सब खबर एक नज़र हेडलाइन ते। हुर्मुज़ वारे सामूंडी लंघ में ईरानी जहाज़ के अमरीकी फौज कब्ज़े में वठी छॾियो। अमरीकी सेंटकॉम पारां तस्दीक ईरानी जहाज़ कब्ज़े में वठण जी वीडियो भी जारी करे छॾी। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त अमवानी नार में अमरीकी मेरिनेज़म ईरानी जहाज़ के कब्ज़े में वरितो आहे। असां ॾिसी रहिया आहियूं त जहाज़ में छा आहे। ईरान जहाज़ मथां फायरिंग जंगबंदीअ जी भनकड़ी करार ॾेई छॾियो। ईरानी फ़ौज जे तर्जुमान चयो आहे त ईरान जो वापारी जहाज़ चीन खां ईरान अची रहियो हुयो। अमेरिका जे धाड़े जो जल्द सख़्त जवाब ॾिनो वेंदो। ईरानी मिलिट्री कमांड मूजिबि ईरानी जहाज़ मथां हमले खां पोइ अमरीकी फ़ौजी जहाज़नि मथां ड्रोन सां हमला कया विया आहिनि। सिक्योरिटी फोर्सिस जो बनू में ऑपरेशन इंतहाई घुर्बल ख़ारजी लीडर समेत 2 दहशतगर्द मारिजी विया। SPR मूजिबि सिक्योरिटी फोर्सिस ॻुझी इतला ते बनू में ऑपरेशन कयो। शदीद फायरिंग जी ॾे वठ दौरान 2 ख़ारजी मारिजी विया आहिनि, जिन वटां आपघाती जैकेट हथियार ऐं बारूदी मवाद हथ कयो वियो। SPR जो वधीक चवणु आहे त मारिजी वियल दहशतगर्दनि में ख़ारजी रिंग लीडर वहीदुल्ला उर्फ मुख्तियार ऐं हिकु नामालूम आपघाती बमबार शामिल आहिनि। ख़ारजी रिंग लीडर वहीदुल्ला दहशतगर्दीअ जे केतिरनि ई कार्रवायुनि में मुलविस हुयो। ठटे वेझो नौजवान मुबैना तौर आपघात करे छॾियो। छुतो छंड भरिसां ॻोठ मोहम्मद खान सुमरो में अब्दुल बारी सुमरो पाण मथां फायर करे ज़िंदगीअ जो अंत आंदो। नौजवान जे महीने बाद शादी रिथियल हुई। वाक़े बाद वारसनि में रोॾराड़ो मची वियो। कंदरा वेझो जोया कटपर तकरार तां हथियारबंदनि जे ॻोठ ते हमलो, नौजवान क़त्ल। ॻोठ मज़ार ख़ान जोयो में हथियारबंदनि जी फायरिंग 35 वरियनि जो वली ॾिनो जोयो मारिजी वियो। मक़तूल जो लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले। वाक़े बाद धुरियुनि में छिकताण तेज़। अताई डॉक्टर पारां कटपर बिरादरी जी न्याणीअ सां छेड़छाड़ तां तकरार शुरू थियो, जंहिं में कटपर बिरादरीअ जो हिकु ॼणो अमीन कटपर क़त्ल थी चुको।